नाज़रीन, आम न्यूज़ का तव्हांखे अपडेट कंदा हलूं त एडमिनिस्ट्रेटर गुलाम रसूल सियाल तरफ़ां यूनियन काउंसिल जी बजट हड़प करण जो इंकशाफ थियो आहे। नाज़रीन, आम न्यूज़ का तव्हांखे अपडेट कंदा हलूं त एडमिनिस्ट्रेटर गुलाम रसूल सियाल तरफ़ां लखी गुलाम शाह तालके जे यूनियन काउंसिलनि जी बजट हड़प करण जो इंकशाफ थियो आहे। लखी गुलाम शाह तालके जी 12 यूनियन काउंसिल जी हर महीने हर यूसीअ ते ईंदड़ बजट एडमिनिस्ट्रेटर बणियल पीपुल्स पार्टी अगवान गुलाम रसूल सियाल जाली बिल ठाराए हड़प करण मसरूफ़ आहे। आम ज़रियन मां मालूम थियो आहे त 4 महीननि खां एडमिनिस्ट्रेटर तौरु मुक़ररु थियल गुलाम रसूल सियाल लखी गुलाम शाह तालके जे यूसी सेक्रेटरियुनि खे ॾखण में पंहिंजी औताक ते कमदारनि वांगुरु घुराए जाली बिल ठाराए सॼी बजट गिड़काए वञे थो। जंहिं हवाले सां यूसी सेक्रेटरियुनि ॿुधायो त असीं मजबूर आहियूं, हर नंढे कम लाइ ॾखण वञणु पवे थो ऐं निजी ठेकेदार वकार शाह जे नाले ते तरक़ियाती कमनि जा कूड़ा बिल ठाराए बजट हड़प करे वञे थो। असीं जेकॾहिं को बि एतिराज़ कयूं था त असांखे नौकरी तां सस्पेंड करण जूं धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि। ॿिए तरफ़ लखी गुलाम शाह तालके जे सियासी समाजी अॻवाननि मुतालबो कयो आहे त गुलाम रसूल सियाल खे हटाए लखी तालके जे यूसिन जूं एडमिनिस्ट्रेटर लखी तालके सां वास्तो रखंदड़ कंहिं ईमानदार माण्हूअ खे मुक़ररु कयो वञे त जीअं हितां जे अवाम जा बुनियादी मसाइला हल थी सघनि। उन करे त गुलाम रसूल सियाल एडमिनिस्ट्रेटर मुक़ररी बैदि कॾहिं बि लखी तालके जे कंहिं बि ॻोठ जी विज़िट नाहे कई त मसाइला यूसिन में कहिड़ा आहिनि ऐं यूसिन में रहंदड़ माण्हुनि सां जेके बि मसाइला आहिनि कॾहिं बि उन हल न कया आहिनि। अब्दुल रशीद महर, आवाज़ मेरा न्यूज़, लखी गुलाम शाह।